अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल अमीन। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नज़्ज़रल्लाहु मन समिअ मक़ालती फ़हफ़िज़हा व अद्दाहा कमा समिअहा और कमा क़ाल नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु के हिन अहम प्रोग्राम जे अंदरि जेके असांजा ख़िताबात थियणा आहिनि असांजे मुअज़्ज़ज़ मेहमाननि फज़ीलत शेख डॉक्टर रफ़ी समूह साहब हफ़िज़हुल्लाह, साईं असगर अली समझो साहब हफ़िज़हुल्लाह जिन जा ख़िताबात आहिनि उन खां अॻु में हुकुम मिलियो आहे त इंशाअल्लाह चंद मिनट तव्हांजे साम्हूं सिर्फ़ हाज़िरी जी नियत सां कुझु ॻाल्हियूं प्रोग्राम जे हवाले सां दीन जी ॻाल्हियुनि जे हवाले सां रखियूं वञनि ॿियूं। अल्लाह जे प्यारे पैगंबर सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकु हदीस मुबारक मूं तव्हांखे ॿुधाई, रसूल करीम अलैहिस्सलाम जिन उन्ही में दुआ ॾिनी आहे, अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जिन हिकु ख़ुशख़बरी ॿुधाई आहे। ऐं असां दुनिया में ॾिसूं था त माण्हू ख़ासि करे दुआ जे मामले में अक्सर करे कोशिश कंदा आहिनि ऐं हर माण्हू जी इहा तमन्ना हूंदी आहे, हर शख़्स इहो चाहींदो आहे त मुंहिंजे लाइ को शख़्स दुआ घुरे ऐं पोइ दुआ जे लाइ इंसान कॾहिं कंहिंखे इल्तिजा कंदो आहे, कॾहिं कंहिंजे दर ते वेंदो आहे, कॾहिं कंहिंजे साम्हूं वेंदो आहे। हालांकि आसान तरीक़ो आहे, अल्लाह तबारक व तआला इंसान जे डायरेक्ट दुआ क़बूल करे थो। इंसान जेकॾहिं रब खां घुरे त अल्लाह ताला डायरेक्ट उन इंसान खे सभु कुझु ॾेई सघे थो। लेकिन वरी बि इंसान कॾहिं नेक इंसान खां दुआ घुराए थो। आउं सम्झां थो दुनिया जे अंदरि सभई नेक इंसान, बुज़ुर्ग, वली, अल्लाह जा नेक बाना गॾिजी पवनि ऐं उन जे मुक़ाबले में अल्लाह जे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जी दुआ हिकु वॾी हैसियत, वॾो मक़ाम, वॾो मर्तबो रखे थी। दुनिया में उन माण्हू खां ख़ुशि नसीब मथे केरु थी सघे थो जंहिंखे दुआ उन जी मां, उन जो पीउ, उन जो आलिम, उन जो इमाम, को बुज़ुर्ग या वली न, लेकिन सभिनी नबी सरदार सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ ॾियनि, इन खां मथे ॿियो एज़ाज़ कहिड़े माण्हू जो थी सघे थो। असां सम्झंदासीं अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम दुआऊं ॾिनियूं उन्हनि अज़ीम हस्तियत खे, उन्हनि शख़्सियतनि खे जिन अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु जे साम्हूं कलमो पढ़ियो ऐं इस्लाम जे मथां ज़िंदगी गुज़ारियऊं। उन्हनि पंहिंजी ज़िंदगी सॼी दीन जे लाइ वक़फ़ करे छॾी। यकीनन उन्हनि शख़्सियतनि जे लाइ, उन्हनि हस्तियनि जे लाइ अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जूं दुआऊं हुयूं ई गॾु। लेकिन अॼु तव्हां ऐं आऊं बि कुझु अहिड़ा कम आहिनि जिन कमनि खे करण सां अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआउनि जा मुस्तहिक़ बणी सघूं था। उन्हनि कमनि मंझां हिकु कम हीउ बि आहे जो असां अल्लाह जे पैगंबर जूं ॻाल्हियूं ॿुधूं, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं ॿुधूं, दीन जूं ॻाल्हियूं, दीन जा प्रोग्राम अटेंड करे ऐं जेका बि ॻाल्हि अल्लाह जे पैगंबर अलैहिस्सलाम जी असांजे कननि ते पइजे थी उन खे यादि करियूं। यादि करण खां पोइ उहो साॻी पैगाम मैसेज पंहिंजे दोस्तनि ताईं, पंहिंजे पाड़े वारनि ताईं ऐं पंहिंजे रिश्तेदारनि ताईं, उन्हनि ताईं इहो पैगाम पहुचाए करे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जा मुस्तहिक़ बणी सघूं था। अल्लाह जे पैगंबर नज़्ज़रल्लाहु मन समिअ मक़ालती, अल्लाह तबारक व तआला उन माण्हू जे खे तरोताज़ा रखे, उन जो चेहरो, उन जी हयत रौनक वारी हुजे। क़यामत जे ॾींहुं जॾहिं इंसान जा चेहरा कारा थी वेंदा गुनाहगार इंसाननि जा, उन ॾींहुं कुझु अहिड़ा चेहरा हूंदा जेके बारौनक हूंदा, मुरकंदड़ हूंदा, खिलंदड़ हूंदा। उन्हनि चेहरनि मंझि हिकु उहो बि चेहरो आहे जंहिंजे बारे में रसूल करीम अलैहिस्सलाम जन फरमाइनि था, अल्लाह उन माण्हू जे चेहरे खे बारौनक तरोताज़ा बणाए, मन समिअ मक़ालती, जंहिं शख़्स मुंहिंजी का हदीस, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाई, फ़हफ़िज़हा, उन खां पोइ यादि कयई, व अद्दाहा कमा समिअहा, ऐं जीअं हुन ॿुधी आहे ईअं अॻियां माण्हुनि ते पहुचाए थो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु उन माण्हू खे ख़ुशख़बरी ॾिनी आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन माण्हू खे दुआ ॾिनी आहे। अॼु असां सम्झूं था असांजी जेकॾहिं इहा तमन्ना आहे, असांजी ज़िंदगी जे अंदरि इहा तड़प आहे, अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जा मुस्तहिक़ बणिजूं। यकीनन
ही कम असांजे लाइ अॼु बिल्कुलु आसान बणिजी चुको आहे। उहो दौर हो जंहिं दौर में अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम जी हिकु हिकु हदीस जे लाइ दुनिया जे अंदरि नेक इंसान मुहद्दिसीन इकराम सालनि जा सफ़र कंदा हुआ, वॾा वॾा सफ़र कटे कंहिं इलाइक़े में, कंहिं शहर में, कंहिं आलम जे साम्हूं पहुचंदा हुआ सिर्फ़ अल्लाह जे पैगंबर जी हिकिड़ी हदीस हासिल करण जे लाइ, ऐं पोइ वापसि वञी करे पंहिंजे इलाइक़े वारनि खे दावत तबलीग ॾींदा हुआ ऐं ईअं दीन सिखण वारा पंधु करे वञी पहुचंदा हुआ। हाणे दीन खे ॿुधाइण वारा, हदीसूं अल्लाह जे पैगंबर जूं ॿुधाइण वारा अॼु तव्हां असांजे घर जी घिटी ते हर दरवाज़े ताईं पहुचनि था, लेकिन कोताही कमी तव्हां असांजी आहे। असां उन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधण लाइ तयार कोन आहियूं। जेकॾहिं ॿुधूं था त सिर्फ़ उन खे ॿुधण ताईं महदूद रखूं था, ऐं जेकॾहिं उन ते गौर बि करियूं था, अॻिते पहचान जो कमु, माण्हुनि ताईं तबलीग करण जो कमु सम्झूं था त हीउ आलमनि जो कमु आहे, मौलवियुनि जो कमु आहे, असांजी का बि ज़िमेदारी न आहे। हालांकि इएं न आहे। अल्लाह जो पैगंबर अलैहिस्सलाम जे फरमाइनि था रुब मुबल्लिगिन औ आ मिन सामिन, केतिरा अहिड़ा इंसान हूंदा आहिनि जेके रूबरू डायरेक्ट का अल्लाह जे पैगंबर जी हदीस ॿुधंदा आहिनि ऐं उन खे यादि कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि, वरी उहो आम माण्हू वञी करे कंहिं ॿिए शख़्स ताईं हदीस पहुचाए थो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जंहिं डायरेक्ट अल्लाह जे पैगंबर जी हदीस ॿुधी आहे उनखे एतिरी सम्झ में न आई हूंदी आहे जेतिरी उहा हदीस उन शख़्स खे सम्झ में ईंदी जंहिं शख़्स खे तव्हां पहुचायो था। कहिड़ी ख़बर आहे तव्हांजे हिकिड़ी नसीहत सां, हिकिड़े जुमिले सां अल्लाह कंहिं माण्हू जी ज़िंदगी में इनकलाब आणे छॾे। अल्लाह जे पैगंबर सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु अली, जेकॾहिं तुंहिंजे तबलीग ते, तुंहिंजे हथ ते अल्लाह ताला हिकु माण्हू खे जेकॾहिं हिदायत ॾे, ज़िंदगी जी उन वक़्त में दुनिया जी क़ीमती तरीन शइ ॻाढ़ा उठ हुआ, वॾी क़ीमती शइ हुई, उन खां बि वधीक तुंहिंजे लाइ क़ीमती ऐं बहितरीन शइ हीअ आहे जो तुंहिंजी तबलीग तो को हिकिड़ो माण्हू सिधे रस्ते अची वञे। केॾो वॾो अज़ीम कमु आहे। ऐं असांजे ज़हन में इहा बि शइ हूंदी आहे, बाबा असां आम माण्हू आहियूं, असांजी दावत, असांजी तबलीग कंहिं माण्हू जी दिलि ते ख़बर न आहे असर करे या न करे। इहा ग़लति ॻाल्हि आहे। कॾहिं कॾहिं कंहिं हिकु गुनाहगार इंसान जो जुमिलो बि इंसान जी ज़िंदगी तब्दील करे छॾींदो आहे। कॾहिं कॾहिं कंहिं लिखियल पढ़ियल शख़्सियत नेक इंसान जी पूरी दावत तबलीग के माण्हुनि ते असर कोन कंदी आहे कि अल्लाह जंहिं माण्हू खे जंहिंजी तबलीग ते दावत ते हिदायत ॾे। केतिरा ई वाक़िया मौजूद आहिनि। सैयदना इकरमा रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंजो वाक़ियो हदीस किताब सुनन नसाई या ॿियनि किताबनि में मौजूद आहे, जॾहिं उन जे बारे में अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फतेह मक्के जे टाइम ते हिकिड़ो ऐलान कयो। हाणे कुझु अहिड़ा माण्हू आहिनि, 4 शख़्स आहिनि, 2 औरतूं आहिनि, जिन जे बारे में कंहिं क़िस्म जी का माफ़ी कोन्हे, कंहिं क़िस्म जो को ईअं सम्झो त हुन जे लाइ कंहिं नरमी न कजो। जंहिं बि जॻह ते तव्हां ॾिसो हुननि खे क़त्ल ई करिणो आहे। उन्हनि मंझां हिकु इकरमा हो, अबू जहल जो पुटु आहे। जॾहिं ॻाल्हि ॿुधे थो पंहिंजो मोह करे निकिरी वञे थो, मके जो शहर छॾे वञे थो, अॻियां वञी करे कंहिं समुंड में सफ़र करे थो। जॾहिं ॿेड़ी समुंड जे विच में अचे थी, तूफ़ान अचे थो, तूफ़ान जे टाइम ते हर माण्हू पंहिंजे बाबूद खे सॾे थो, लेकिन उन ॿेड़ी हलाइण वारो शख़्स चवे थो अक़लिसू अक़लिसू, ओ दुआ सिर्फ़ अकेले अल्लाह खां घुरो, तव्हांजा ही महबूद अॼु ज़रे बराबर फ़ाइदो कोन ॾींदा। इकरमा चवे थो मूं पंहिंजे पाण जी दिलि में सोचियमि जेकॾहिं हिन समुंड में मूंखे अल्लाह निजात ॾे थो त पोइ ख़ुश्की में बि उहो रब ई मूंखे बचाईंदो। ऐं इन ई ॻाल्हि ते, इन ई पॉइंट ते, इन ई नुक़्ते ते असांजो इख़्तिलाफ़ आहे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। इकरमा दिलि जो दिलि में अल्लाह सां वाइदो करे थो ऐं रब खां दुआ घुरे थो, अल्लाह दुआ क़बूल कई, तूफ़ान टरी वियो, बची वञे थो, वापसि अची मुस्लमान थी वञे थो। हिन वाक़िए मंझां असांखे जंहिं जॻह ते इहो सबक़ मिले थो त अल्लाह हर जॻह ते बचाइण वारो आहे। इंसान जा जॾहिं सभई रस्ता बंदि थी वञनि, अकेले रब खे पुकारे, अल्लाह उन इंसान जी पुकार खे ॿुधंदो आहे। इहा ॻाल्हि हरगिज़ कोन्हे त बाबा गुनाहगार आहियूं दुआ कोन क़बूल थींदी, नेक इंसान जी दुआ क़बूल थींदी, कॾहिं बि न। रब जे करे चाहे पंहिंजे पैगंबर जी दुआ खे रद्द करे छॾे, अल्लाह जे करे चाहे त हिकु अबू जहल जे पुट इकरमा जी दुआ खे रब क़बूल करे छॾे। अल्लाह जे फ़ैसिला आहिनि, अल्लाह जी मर्ज़ी आहे। ऐं इन जॻह ते असांजे लाइ इहो सबक़ मिलियो। इकरमा ते यकीनन मके जे अंदरि रहण वारनि नेक इंसान दावत तबलीग कई हूंदी, दावत ॾिनी हूंदी, लेकिन हुनजी ज़िंदगी में इनकलाब हिकु ॿेड़ी हलाइण वारे अणपढ़ियल शख़्स जे जुमिले उन ज़िंदगी जो इनकलाब आंदो आहे। कॾहिं कॾहिं कंहिं इंसान जो हिकिड़ो जुमिलो इंसान जी ज़िंदगी बदिलाए छॾे थो। कॾहिं बि न सोचूं बाबा असीं आम इंसान आहियूं, असां पढ़ियल लिखियल न आहियूं,
असांखे हदीसूं यादि न आहिनि, तंहिं करे दावत तबलीग जो कमु आलिमनि जो आहे, इहो हरगिज़ न आहे, हर माण्हू जो असां मुंहिंजा इहो कमु आहे। अल्लाह जे नबी अलैहिस्सलाम फरमाईंदा बल्लिगू अन्नी वलो आया, कंहिं शख़्स वटि हिकु आयत जेतिरो बि इल्मु आहे न, तॾहिं बि उहा ॻाल्हि तव्हां ॿियनि ते पहुचायो, छो त हिन उम्मत जी ख़ुसूसियत इहा आहे, असां मुस्लमान अल्लाह जे पैगंबर सां उम्मती बाक़ी उम्मतनि खां वधीक कयूं। उन जो बुनियादी जेको कारण आहे उहो ही आहे त तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर, असांजो बुनियादी कमु माण्हुनि खे नेकियुनि जो हुकुम ॾियणु, बुराइयुनि खां रोकणु आहे। इहो असां मुंहिंजा हर माण्हू जी ज़िमेदारी आहे त असां जेके दीनी प्रोग्राम अटेंड करियूं था, दीनी प्रोग्राम में अचूं था, हमेशह असां इहो सोच, इहो ज़हन, इहो जज़्बो रखी अचूं, कॾहिं बि इन नियत सां न अचूं त बाबा फलां दोस्त दावत ॾिनी आहे हाणे नाराज़ थींदो, सुभाणे किथे मुंहिंजी ख़ुशी जो सॾु हुजे न अचे, हरगिज़ न, कॾहिं बि न। असांजी नियत इहा हुजे, वञूं था अल्लाह जे क़ुरान, अल्लाह जे पैगंबर जी हदीसनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं ऐं जेका ॻाल्हि ॿुधीसूं गौर ज़रूर कंदासूं, सम्झ में अचण खां पोइ अमल कंदासूं, अमल खां पोइ ॿियनि माण्हुनि ते ज़रूर पहुचाईंदासूं। असांजो पंहिंजो कारोबार आहे, पंहिंजी प्रॉपर्टी आहे, पंहिंजो हिकिड़ो मैदान आहे, उन मैदान में हिकु ॿनी पोखण वारो हारी बि जेकॾहिं पंहिंजी ॿनी में वेही करे दुनिया जूं ॻाल्हियूं करे सघे थो, उते दीन जूं ॻाल्हियूं करे सघे थो। बाबा अॼु हिन जुमे में मूं हीअ हदीस ॿुधी अथमि, हिन आलम साहब जी मूं तकरीर ॿुधमि, हिन में हीअ शइ ॿुधी अथमि, कहिड़ी ख़बर तव्हां जे हिकिड़े जुमिले सां अल्लाह के माण्हू खे हिदायत ॾेई छॾे। तंहिं करे हिन क़िस्म जा दीनी प्रोग्राम जेके दोस्त कनि था, यकीनन मुबारकबाद ऐं मुस्तहिकन, जंहिं मस्जिद में पाण मौजूद आहियूं, हितां जा मुतहदिक जेके दोस्त आहिनि, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जी महिरबानी सां जेके बि असांजा मोहतरम दोस्त बरकतुल्लाह साहब आहिनि, मोहम्मद मूसा आहिनि, अहिड़ी तरह सां आफ्ताब आलम साहब आहिनि, या जेके बि हितां जा मुतहदिक दोस्त आहिनि, अल्हम्दुलिल्लाह वक़्तन फ़वक़्तन दीनी प्रोग्राम रखनि था। ज़ाती गर्ज़, ज़ाती लालच का बि न आहे, सिर्फ़ मक़सद इहा आहे हर माण्हू ते अल्लाह जे दीन जो पैगाम पहुची वञे। तंहिं करे असां अल्लाह जे क़ुरान, अल्लाह जे पैगंबर जी हदीसनि जूं ॻाल्हियूं पंहिंजे हीअं सां हंडायूं, यादि करियूं, अमल करियूं ऐं पंहिंजे ज़िद, तासुब, अना खे सभिनीनि खे साइड रखी करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फरमान खे इज़त ॾियूं, अल्लाह जे नबी जे फरमान खे इज़त ॾींदासूं, रब असांखे इज़त ॾींदो। अल्लाह ताला असां सभिनी खे दीन इस्लाम खे सम्झण, अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला